ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। मीरो ख़ान खां रिपोर्टर इमामुद्दीन तुनियो जी रिपोर्ट मुताबिक़ मीरो ख़ान में समाजी तंज़ीम कायनात सोशल वेलफेयर एसोसिएशन पारां ITN ऐं तख़लीक़ फाउंडेशन जे सहकार सां यूथ डायलॉग कन्वेंशन जो प्रोग्राम मुनक़िद करायो वियो, जंहिंमें NA 196 PS 15 मीरो ख़ान जे सियासी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ नौजवाननि ऐं शागिर्दनि शिरकत कई। उन मौक़े ते नौजवाननि ऐं शागिर्दनि पारां तालीम, सिहत, अमन अमान समेत ॿियूं सहूलियतूं न हुजण बाबति चार्टर ऑफ डिमांड पेश कयो ऐं उन ॻाल्हि ते ज़ोर भरियो त मीरो ख़ान जे चूंडियल नुमाइंदनि ऐं हुकूमत ते फ़र्ज़ु आहे त हू अवाम खे तालीम, सिहत, सफ़ाई, अमन अमान ऐं पीअण जे साफ़ पाणी जूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कनि त जीअं आम ऐं बेपहच माण्हुनि खे ॾुखियायूं दरपेश न अचनि। प्रोग्राम में शरीक हुकूमती धुर जे सियासी अॻुवाणनि नौजवाननि खां मसइलनि ऐं उन्हनि जे हल बाबति चार्टर ऑफ डिमांड वसूल कयो ऐं ख़ातिरी कराई त सिहत, तालीम, सफ़ाई ऐं अमन अमान जी ॻणतीअ जोगी सूरत हाल बाबति मुंतख़ब नुमाइंदनि सां ॻाल्हाए मसइला हल कया वेंदा। यूथ डायलॉग प्रोग्राम जी तक़रीब में PP ज़िले सदर डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन कमरदीन गोपांग, सईद अहमद भट्टी, टाउन चेयरमैन लियाकत अली अबरो ऐं नए आयल PJUI शिया उलमाए काउंसिल समेत मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि जे अॻुवान अली अकबर टाटड़ी, सईद अहमद भट्टी, इमरान अली तुनियो, मोहम्मद इलियास भट्टी, अब्दुल वहाब दायो, महताब तुनियो ऐं शागिर्दनि समेत नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई।